बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ में भली कार आऊं आहियां DB बलोच। नाज़रीन, सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। बख्शापुर जे ॻोठ मिठल जखराणी में जवाबदार औरत ऐं नौजवान खे कारे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। कश्मीर ज़िले अंदरि 38 ॾींहं बि लॉकडाउन जारी आहे। कश्मीर पुलिस चोरी थियल सोन ऐं रोक रक़म हथ करे हिकु नौजवान खे गिरफ़्तार करण जी दावा कई। खाई जे ॻोठ दिलमराज चाचड़ जे माज़ूर ख़ानदान खे राशन न मिली सघियो। मुतासिर ख़ानदान बुखूं काटण ते मजबूर बणियल। नाज़रीन, पेश आहिनि तफ़सीली ख़बरूं। बख्शापुर जे ॻोठ मिठल ख़ान जखराणी में जवाबदार ग़ुलाम नबी ऐं शहज़ादो जखराणी पंहिंजे सौट जी घरवारी मसमात फातिमा ऐं नौजवान एहसान जखराणी खे कारे इल्ज़ाम हेठि बंदूक जा फायर करे क़तल कयो। वाक़े बाद जवाबदार फ़रार थी विया। पुलिस लाशनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। कश्मीर ज़िले अंदरि अॼु 38 ॾींहं बि लॉकडाउन जारी रहियो। लॉकडाउन सबबि ज़िले जा नंढा वॾा शहर जुज़वी तौरु बंदि रहिया। कश्मीर पुलिस दावा कई आहे त 4 महीना अॻु बख्शापुर मां चोरी थियल 20 तोला सोन, 7 लख रुपया रोक हथ करे हिकु जवाबदार शफ़क़त सुमरो खे गिरफ़्तार करे संदसि मथां केस दाख़िल करे छॾियो आहे। खाई मां ज़ोएब अली खोसो जी रिपोर्ट मूजिबि खाई जे ॻोठ दिलमराज चाचड़ में ॻोठाणे मेहराब चाचड़ खे राशन न मिली सघियो आहे। माज़ूर मेहराब चाचड़ दाईंदे ॿुधायो त हू माज़ूर आहे, जंहिं सबबि ख़ानदान बुखू काटण ते मजबूर आहे। हुन वाउर जी घुर कई आहे। नाज़रीन, ही हुयूं इन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तज़ियनि लाइ ॾिसंदा रहो YouTube चैनल दरिया न्यूज़ ऐं दरिया न्यूज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।